साईं गवर्नमेंट जेका 2000 रुपया ॾियनि था पेट्रोल या सब्सिडी मोटरसाइकिल वारनि खे, इन जो तरीक़ोकार तव्हांखे ॿुधायां पियो। उन खां अलावा इन एप्लीकेशन जो हिकिड़ो इहो ज़बरदस्त फ़ाइदो आहे त तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजे नाले ते मोटरसाइकिल या कार या कुझु बि रजिस्टर्ड हूंदो न, अगरि ॿियो को माण्हू इस्तेमालु कंदो हूंदो त उहो बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। त हलो त तव्हांखे ॾेखारियां पहिरियां एप्लीकेशन खां पोइ उहा कीअं इंस्टॉल थींदी आहे, कीअं उन में अकाउंट ठाहिणो पवंदो आहे। ठाहिणो पवंदो प्ले स्टोर में। जीअं प्ले स्टोर में तव्हां वेंदो त हाणे हिते तव्हांखे सर्च में लिखिणो आहे एक्साइज़ सिंध, EXC लिखंदो त ऑटोमेटिकली अची वेंदो। एक्साइज़ सिंध तव्हां मथे कंदो, उनखां पोइ तव्हां इंस्टॉल कंदो ऐं जीअं ओपन कंदासीं त तीअं ई जीअं हिन में नज़र अचे थो तव्हां वटि ईअं हिकिड़ो खुली वेंदो। उनखां पोइ तव्हां ॾिसो त हीउ सॼो जेको हिन डैशबोर्ड आहे सॼो अची वेंदो हिन में। हाणे हिन में सभ खां पहिरियां अकाउंट ठाहिणो पवंदो। हिते आहे माई व्हीकल में तव्हां क्लिक कंदो न, सभिनी खां आख़िर में लिखियलु आहे रजिस्टर्ड हेयर। रजिस्टर हेयर में तव्हां वेंदो त हिते तव्हांजो नालो ईंदो, तव्हांजो NIC नंबर, तव्हांजो मोबाइल नंबर, तव्हांजी ईमेल ID, तव्हांजो एड्रेस घुरंदो, पासवर्ड तव्हांजो 2 दफ़ा हिन में लॻंदो। उनखां पोइ हे कोड तव्हांखे आख़िर में जेको आहे सो लॻाइणो आहे। हाणे जीअं त मुंहिंजो अॻे अकाउंट ठहियलु आहे त आउं हिन में सिर्फ़ु पंहिंजो अकाउंट लॉगिन कंदुसि। उन खां अलावा मोटरसाइकिल जे फ्यूल जे लाइ मथे ऑप्शन आहे, हिन में वञिणो पवंदो। हाणे हीउ जेको ऑप्शन आहे हिन में तव्हांखे पंहिंजो NIC रजिस्टर मोटरसाइकिल जो नंबर ऐं हीउ कोड हणिणो पवंदो त ऑटोमेटिकली तव्हांजी रिक्वेस्ट हली वेंदी। पूरे 2 खां 3 ॾींहं जे अंदरि तव्हांखे ऑटोमेटिकली तव्हांखे पेमेंट थी वेंदी हिन जी। काफ़ी आसान आहे। हिन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हांजे नाले ते कहिड़ियूं कहिड़ियूं गाॾियूं रजिस्टर्ड थियल आहिनि। हाणे इन में हिकिड़ो ऑप्शन आहे माई व्हीकल जेको आहे न, हिन में असां वेंदासीं त हिन में ऑटोमेटिकली अची वेंदो त भाउ मुंहिंजे नाले ते हाणे हीअ 2 शयूं मुंहिंजे नाले ते रजिस्टर्ड थियल आहिनि। तव्हां पंहिंजे नाले ते बि ॾिसो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांखे अचनि थियूं पियूं। महिरबानी दोस्तो, वरी कंहिं ॿिए वीडियो सां मिलंदा। अस्सलाम वालेकुम।